पाक चीन जी दोस्ती त वरियनि खां मशहूरु आहे, जंहिंमें मुल्कनि जे सियासी लाॻापनि जी मज़बूती लाइ मुस्बत जोगा क़दम खंया विया आहिनि। पर हाणे मुल्कनि विच में अवामी ऐं सकाफ़ती लाॻापनि खे मज़बूत करण लाइ समाजी सकाफ़ती तंज़ीमूं पिणु कमु करे रहियूं आहिनि। चीन जे कल्चर सोसाइटी जे नायब सदर टेंग पिंग ऐं आर्ट्स काउंसिल जे सदर मोहम्मद अहमद शाह जी कराची आर्ट्स काउंसिल में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चीन जे कल्चर सोसाइटी जे नायब सदर टेंग पिंग जो चवणु हो त चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती खे 68 साल गुज़री चुका आहिनि। दोस्ती दुनिया अंदरि मशहूरु ऐं मज़बूत आहे। हाणे सकाफ़ती ऐं अवामी लाॻापनि खे बि मज़बूत करण लाइ कमु करे रहिया आहियूं। 兴奋的心情在这里和各位接触，我感到非常的高兴。 टेंग पिंग चयो त पाकिस्तान असां लाइ अहम मुल्क आहे, जंहिंजी तरक़ी ऐं मईशत खे मज़बूत करण सां दोस्ती ऐं अवामी लाॻाप बि मज़बूत थींदा आहिनि। संदसि चवणु हो त चीन पाकिस्तान में बस सर्विस बि शुरू करे रहियो आहे, जंहिंजी शुरूआति मुल्क जे वॾे शहर कराची मां कई वेंदी। आर्ट्स काउंसिल जे सदर मोहम्मद अहमद शाह प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त अॼु जे हिन प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु पाक चीन ऐं अवामी राब्तनि खे मज़बूत करणु आहे। China has a wonderful vision of next 30-40 years, and he thinks that without contact people to people, without cultural exchanges, without cultural collaboration, without educational collaboration, this thing will not last. इस वक्त भी पाकिस्तान इकोनॉमी को टोटल चाइना की सपोर्ट है। हुन चयो त हाणे चीन जी सकाफ़ती प्रोग्राम, ड्रामा ऐं गाना जेके टीवी स्क्रीन ते ॾिठा वेंदा आहिनि, उहे हिन MOU जे मुआहदे तहत कराची आर्ट्स काउंसिल में लाइव ॾेखारिया वेंदा। And every year we will do Chinese festival here and Pakistani festival in Beijing, and there's so many other things. We can have production partnership, we can make movies, we can make dramas. Like they are open and we are open that wherever needed, we'll cooperate and coordinate. उन मौक़े ते आर्ट्स काउंसिल जे सदर ऐं चीन कल्चर सोसाइटी जे नायब सदर टेंग पिंग MOU जे मुआहदे ते सही कई, जंहिंखां पोइ टेंग पिंग पारां आर्ट्स काउंसिल खे 50 लखनि जे मुआवज़े जो टोकन पिणु ॾिनो वियो। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।